पब्लिकेशन ठाही विख वधायो पब्लिकेशन ऐं उन जे बुनियाद ते हुन 7 किताब शायो कया। उन खां पोइ हुन क़ौमी तहरीक में आयो। हुन जा 2 फेज़ हुआ। हिकिड़ो त हू सियासी तौर ते GS तहरीक में GS फेडरेशन जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी थियो। ॿिए नंबर ते हू सिंध जो हिकिड़ो बहितरीन अदीब शाइर हो। हुन पंहिंजी जदोजहद पंहिंजा रस्ता अहिड़े अंदाज़ सां ॾिया जो हू सॼी सिंध में छांइजी वियो ऐं जदोजहद जी अलामत बणियो। GM सैयद जे फ़िक्र खे खणी इरफान मेहदी जॾहिं सिंध क़ौमी इत्तेहाद थियो, 88 में क्राइसिस थिया, सिंधी मुहाजिर झेड़े जा, त सिंध क़ौमी इत्तेहाद जो तर्जुमान थियो ऐं उन खां पोइ हुन सॼी मूवमेंट हलाई। साईं GM सैयद सिंध जो आशिक़ हो ऐं उन जो तसलसल इरफान मेहदी हो। अॼु सॼी सूरत हाल आहे। अॼु सूरत हाल इहा आहे जो बादशाह डैम ठाहियो थो वञे ऐं बादशाह डैम ठाहिण खां पोइ पाणी जेको आहे उहो सखर ताईं ईंदो, हेॾां ईंदो ई कोन ऐं हीअ समुंड जूं वीरूं सिंध खे पंहिंजे नज़र करे छॾी। उन खां अलावा असां वटि धारी आबादकारी रोज़ अफ़गानी बंगाली अलाए केतिरा अचनि पिया। हाणे त रोज़ कराचीअ में सिंधी माण्हुनि खे मारणु शुरू कयो अथनि ऐं ब्रिटिश में असांजे साफ़ जो उन्हनि पादराया। इहा असांजी वञी हालत रही आहे। असां वटि जेके रहबर कयासीं, रहनुमा कयासीं, उन्हनि लाइ लतीफ़ चयो आहे त कुठस को वेॼनि तन तबी बन गॼा ॾई ॾंभ ॾॾनि पाण ॾींहुं ॾुख। उन्हनि पाण ॾींहुं ॾुख हुयो। असांजी मसइलनि खां लातल की छा थी ॿुधाए। सियासत में ही जेको गैर यकीनी सूरत हाल इन करे पैदा थी आहे, ही जेके एक्सट्रीमेंट शयूं इन करे वधियूं आहिनि जो असां उन्हनि खे स्पेस ॾिनो। उन करे तहरीक जी ज़रूरत आहे। अॼु मूं किथे पढ़ियो त हीअ जेके ॾिघी ॿेट ऐं जेके इब्राहिम हैदरी जे भर में ॿेट आहिनि समुंड जा, उहे चीनियुनि खे पिया ॾियनि। 2 करोड़ चीनी अचनि पिया। हीअ सॼी सूरत हाल डेमोग्राफी जेका आहे सिंध जी सॼी चेंज थी थिए। इन में असीं किथे बीठा आहियूं, असांजी सूरत हाल छा आहे उहा ॾाढी करब वारी आहे। लतीफ़ चयो आहे त कुढ़े फाटुस कंजरो मथो उघाड़ो भेनर पुॼाड़ो बुरे हिन भंबोर। को धणी साईं कोन्हे, को वाहर वासी कोन्हे। इन करे ज़रूरत इन जी आहे उहो हिकिड़ो ई हथियार, ॿियो को बि हथियार कोन्हे सवाइ ॿधीअ जो। लतीफ़ चयो आहे न जी वाको हॾ मलाह कर सॾनि मथे सॾड़ा मन तुंहिंजी काए सगर में सार। वरी ईअं बि चयो अथसि त सॾु सुञाणी पिणीअ जो वांगी जे न वरनि त कुॼाड़ो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ जी दावा हमेशह वॾी कबी आहे ऐं सची कबी आहे। ऐं सिंध जे माण्हुनि में रवायत आहे त दोस्त सिर तां सिर ॾेई छॾींदो आहे। हीअ त असांजी धरती, असांजे वजूद जे बका जो मसइलो आहे। इन करे इरफान जी जदोजहद सिंध जी जदोजहद आहे। इरफान जी जदोजहद सिंध जे माण्हुनि जी जदोजहद आहे ऐं उहा जदोजहद असांखे सभिनि खे अनाऊं, छो त हिते असां वटि अनाउनि जा नांग जेके खाई विया। हर को पंहिंजे मुंहुं पियो हले, हर कंहिंजो उठ पंहिंजे ॿार पासे। इन करे जेकॾहिं असीं का गॾियल तौर ते अहिड़ी मूवमेंट जीअं PLO जी मूवमेंट हुई, मज़लूम माण्हुनि खे न गॾींदासीं, मज़लूम क़ौमुनि खे न गॾींदासीं ऐं हिते थोरो महाज़ न ठाहींदासीं त पोइ असांजी सूरत हाल ॾाढी ख़राबु थींदी, जीअं चांडियो साहिबु थी वियो। उन करे असांखे पंहिंजो क़िबलो ऐं रवैयो दुरुस्त थियणु खपे। असां वटि जेके घणियूं तंज़ीमूं टुटियूं आहिनि उहे रुॻो रवैयनि जे करे टुटियूं आहिनि। उन करे असां आऊं का वॾी डिघी लंबी तकड़ीर कोन कंदुसि। लीडर साहिब वटि वेठा आहिनि। ऐं फ़क़ति हिकिड़ो शेर चवंदुसि त हमेशह हिकिड़ी मुर्ग लाइ था लुट कई लाड़जनि, हमेशह हिकिड़े पूर लाइ था सूर कई ताड़जनि। जुबा अचनि था जीअ खे, टुटनि था साज़ साथियो, ओ जानबाज़ दोस्तो, ओ दिलनवाज़ साथियो, अचो त को बिलो करियो, बुलंद हौसलो करियो, जियूं जे जहान में थी सरफराज़ साथियो। महिरबानी।